में नथो वञा। उमरकोट जा माण्हू चङे नमूने वाक़ुफ़ हूंदा। अॼु जेको कोयलो निकितो आहे त थर उन्हनि खे यादि आयो आहे। उन महिल जॾहिं दुश्मन मुल्क जूं फ़ौजूं हिकिड़े आयूं, उन महिल छो यादि कोन आहिनि त उमरकोट में एतिरो ई अहम आहे, एतिरो ई अहम आहे जेतिरो रायगंज आहे, एतिरो तॾहिं छो न यादि आयो। त उन खां पोइ एकहतरी जंग खां पोइ हिते नई सियासत शुरू थी। आख़िरी ॻाल्हि कयां थो, इलाही दोस्त बीठा, महिरबानी आहे उन्हनि जी। चयूं नओं मुल्क ठहियो आहे, ठीकु आहे, नई सियासत थी ऐं वाक़ई नई सियासत जो नओं मरहलो शुरू थियो। उन में असांजे साम्हूं ॿ वाज़े रस्ता आया, ॿ माण्हू आया, ॿ सियासतूं आयूं असांजे साम्हूं। हिकिड़े तरफ़ जीएम सैद